इलाही ॾींहं थिया आहिनि प्लाट नहीं घुमिया हलूं थोरो प्लाट दा चक्कर हणी जो छा सूरत हाल आहे हा वञूं यार छा आहे ॾिसूं हा 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 हिन सही पियो आहे माना प्लाट ज़बरदस्त वञा कबा इन चोरनि खे चवां हिन अगली बार समझ मूंखे दबायो अॼु हिनजा छोरा वठी करे इनके फादर जग्गू भाऊ बंदराईंदोमांसि ओ छोरा तयार आहियो हलो पोइ हिन समझ जो मस्ती लाइ हुन हली हथ खां अटकाए थो भला हलो वेड़ो बि न आहे पर दबाए अचो त सही हिन त वरी चुप करे हुते बि चाचा अहिड़ो दबाई न वेही ॾिसंदो हलो हलो अॼु तव्हांजो ॾिसूं हलो हलो ओ बा तव्हांखे ॾिठल आहे छा समझ काथे हूंदो हिन महिल न चाचा तव्हां अॻु में छो था हलो मुंहिंजे पोयां हलो न हाँ बाबा ता निभागो वॾनि जो इज़त ई कोन्हे को असांजे मुआशरे में तॾहिं चओ था ॿ टे दर्जा पढ़ो आहे हाँ हलो 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 से इन चाचा असांखे लाहिणो आहे घर त हेठि दॿाए हूंदो आहे हिन महिल जो प्लाट ते जिन जे ते विड़ऊं था पत्थर तासे से हां पत्थर तासे से पत्थर दा वीडियो चाचा चुजल चाला है बीठो आहे न बीठो आहे न चाचा चुजल चाला वीडियो प्लाट ते कोई ना है मतलब सेफ आहे कंहिंमें कहिड़ी जुरत मूंसां अटकाए ओ बाबा जुरत जो ॻाल्हि न कर असां आयो आहियां अॼु तोसां माण्हू वठी करे वेण अॼु बसि सफ़ा किथे आहिनि तुंहिंजा माण्हू अरे जरो काॾे छा तो चुज़ल छा आहे न न बाक़ी मां को आसमान तले उथल फरिश्तो त रही आहे तव्हांजो हिन जे आसरे ते मथां वेहण आया आहियो त पाड़े मां पुछी आयो त कंहिं सां अटकण था वञूं ॿारनि खे कोन धमकाए फाड़े मां पुछियो छा को असांखे ख़बर न आहे छा तूं आम माण्हू आहे कहिड़ो को चाचा अगली बार हिकु अखि भॻी माए हाणे ॿी बि चश्मे जी अखि बंदि छॾींदोमांइ हिकु अगली बार टिछमो ई न हुयो कुड़त वणे ॾे हिकिड़ो अखि असां ऑपरेशन करायो तॾहिं पातो आहे असां वेण कोन था चाहियूं हाणे असां तोखे चओ था सिधो तूं माफ़ी घुर त असां हितां वञूं सौ गिदड़ मिली करे हिकु शींहं जो शिकार नथा करे ओ बाबा ये पाक आहे ये पाक तूं असांखे कोन ॾींदो न माना हे डंडा बाठा खणी तव्हां मथां वेहण आया आहियो न बाक़ी साईं तोखे कोरोना मेड़ कंदा था जा ॾिणा हूं छा सही आहे पंहिंजी फोन कढ छो फोन कढां सिटी हॉस्पिटल में कॉल लगा आहे 30 खां मथे पेशेंट पिया थी जेके मथां अटकिया हुया ओ बाबा उहे गरीब हूंदा न बचण जा चांसिस कान आहिनि उनजा बचण जा चांस हुजनि कोन केसा तूं काठ ते विड़ियो हूंदे केसा वाण ते विड़ियो हूंदे बनी जे बारे जो मसलो हूंदो न असां प्लाट में बेन जो तुझे ना है हा यो ए बाबा ये बेन जे प्लाट ते कब्जो कयो आहे तूं कब्जो त हाणे मुंहिंजो आहे न ओ बाबा तुंहिंजो आहे गरीबनि जो इज़त सां माफ़ी वठ न ते डंडा पाटा हणी मगल बगल पाणे एम्बुलेंस में चाणींदासीं हिकु न 8 एम्बुलेंस घुराए बाबा हिकिड़ी सभिनि खे ढोए वञणो सभिनि खे छो बाबा मुंहिंजा चाहे मां जेके वठी आहियां ड्रिजणा आहिनि छा पर हेॾे थी वञे तूं हुननि खे वठी आई पोइ थी बिठो पाण वञी तूं असांजे ॻोठ मां पुछा कर बाबा असांजो नालो हिन जो नालो ॿुधाए छे त पुछा अच्छा न माना हे ॾाढा माण्हू धाड़ेल तूं मथां वेहण लाइ वठी आयो बाक़ी को बाबा हे दाड़ेल मां तुंहिंजे बाहूं बदल लाइ वठी आयो छा मां तुंहिंजे पेरे पवंदमि वॾी अछी ॾाढी थी मां सिर्फ़ रिपीट जीतरी जा दुनाली बंदूक न पर पिस्टल बि रखंदो आहियां पिस्टल रख ये धमकियूं असांखे कोन ॾे ड्रिजन कोन था मुंहिंजा मां माण्हू कढां थो ॾिसां हा बाबा चो तूं कढ न भला काथे आहिनि तुंहिंजा माण्हू न तूं जंहिंजे दम ते आए उहे आहिनि काथे कढा पिस्टल खोपड़ी उड़ाए पिस्टल जी ॻाल्हि नालो न हाणे हिते दुनाली बंदूक बि ईंदी जीतरी बि ईंदी सभिनि जा तोखे हणी ॾेखारियां बाबा बस कीअं हणबो माफ़ी दो न माफ़ी कीअं न अगली बार मां तोखे माफ़ कयो तूं वॾो आहीं हिन बार तूं मुंहिंजी बेइज्जती करण आए हिते वेहण आए मथां माज़रत एक्सेप्ट न आहे हे छा आहे ॾिस न बाबा न ओए बाबा अगली बार तो समझायो अगली बार तो समझायो न ए मूसा वेण आया बाबा तू वरी मुझे बेइज्जती कयो मां विड़दो में बियर भी वरी दुनाली बंदूक घुराया बाबा माल भी मांखे कुछ पिस्टल बिस्टल कान हुयो पर जिथे अगर इंसान के कुछ न हुजे न वेण लाइ त दिमाग जो इस्तेमाल करे ठीक है न हिन वक्त मांखे कुछ भी कान हुयो पर हेड़न दा निपटण असांखे ईंदो आहे